नाम है आयशा सजाद। नाज़िर सब खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में बदमनी केस जी ॿुधणी दौरान जस्टिस सलाहुद्दीन पंवर चयो त सिंध में सरदारनि जे करे बेड़ो ॿुॾी वियो आहे। बदमनी चोट चढ़ियल आहे। सिंध में जेके ऑफिसर लॻनि था उहे सरदारनि जा भाइर आहिनि। यूटिलिटी स्टोर ते महांगाई जो तूफ़ान। मुख़्तलिफ़ शयुनि जी क़ीमतुनि में वाधि करे छॾी आहे। यूटिलिटी स्टोरनि ते खीर, चांहि, क्रीम ऐं जूस जी क़ीमतुनि में वाधि कई वई आहे, जंहिं जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। पनुआकल वेझो ॻोठ चंदन मियाणी में कुकड़ चोरी जे तकरार तां फायरिंग में नारी क़त्ल थी वई। इलाइक़े में ॾहकाव पखिड़िजी वियो। जवाबदार मौक़े तां फरार थी वियो। मक़तूला नारी जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार असद मीराणी जी फायरिंग में सोबिया मीराणी मारिजी वई आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।